1857 जूं आखाणियूं जंहिंजा मूल राइटर आहिनि ख्वाजा हसन निज़ामी, जिन खे सिंधीअ में उल्थो करण वारा आहिनि असांजा सरल हृदय वारा सरल साहब, जिन जो पूरो नालो आहे ज्ञान प्रकाश टेकचंदानी। ऐं सरल माण्हू उन्हनि खे सरल साहब जे तख़ल्लुस सां पहचानींदा आहिनि। 1857 जी कहाणी में 11 कहाणियूं लिखियल आहिनि। पहिरियों कहाणी आहे कुलसुम ज़मानी बेगम, ॿियों नंबर आहे गुलबानो, टियों शहज़ादी, चौथों नरगिस नज़र, पंजों आहे हमजमाल, छहों सकीना खानम, सती कहाणी सब्जपोश, अठी बहादुर शाह ज़फ़र, नाई मिर्ज़ा नसीर उल मुल्क, ॾहों नंबर ते मिर्ज़ा दिलदार शाह, 11 नंबर ते आहे मिर्ज़ा कमर सुल्तान। अने हिन जी ॿियो नंबर कहाणी पढ़ूं था, उनजो नालो आहे गुलबानो। धणीअ जी दया हुई, गुलबानो 15 वरनि जी अची थी हुई। जवानीअ जबल चढ़णु शुरू कयो हो। क़ल्ब में किटकिटायूं थियण लॻियूं, क़ल्ब यानी दिलि में किटकिटायूं थियण लॻियूं। बादशाह बहादुर शाह जो पुटु हो मिर्ज़ा दाराबख्त, मिर्ज़ा दाराबख्त बहादुर साबिक़, जंहिंजी धीअ जो नालो हो गुलबानो। राजगद्दीअ जो वारिस हो युवराज दाराबख्त। गुलबानो पीउ जी प्यारी हुई, वॾे लाॾ कोॾ सां पालियो हुअसि, पर जॾहिं बाबो दुनिया खां लाॾाणो करे वियो, तॾहिं खां महल में गुलबानो जा अंगल आरा यानी नाज़ नखरा अॻे खां बि अॻिरा मथे ते खयां वञनि, यानी पीउ जे मरण खां पोइ उनजो वधीक ध्यानु रखणु लॻा हुआ। माणस चवंदी हुई, निभागीअ जे नंढड़े दिलि खे वॾो दुख रसियो आहे। छोरीअ जो अहिड़ो ख़्यालु कयोसि, आथत ॾियोसि त जीअं पीउ जो प्यारु पासीरो थी वञेसि। हेॾां ॾाॾे बहादुर शाह जो उहो हाल आहे, जो पोटीअ जे लाॾ में कंहिं बि ॻाल्हि खां पुठिते कीन थो रहे, यानी उनखे उनजो ॾाढो बि प्यारु कंदो हुअसि, ॾाढो। बादशाह जे ज़ालुनि मां हिकु हुई नवाब ज़ीनत महल, जंहिंखे बादशाह ॾाढी सिक ॾींदो हो। जवान वक़्तु ज़ीनत जे पेट मां ॼावल हो, पर युवराज जो उहिदो मिर्ज़ा फ़खुर खे मिलियल हो। युवराज उहिदो उनखे ॾिनो वेंदो आहे जंहिंखे अॻिते हली राजगद्दी ॾिनी वेंदी आहे। ज़ीनत ज़ोर हलाए रही हुई त राजगद्दी उनजे पुटु जवां बख़्श खे मिले। हू अंदरां ई अंदरां अंग्रेज़नि सां मिली करे तख़्त नशीनी जो मामिलो तइ करे रही हुई। जवान बख़्श जी शादी अहिड़ी शानाइती थी, जो मुग़लनि जे इतिहास जे पुॼाणे दौर में उन शान ओ शौक़त जो बयान मिसाल नथो लॻे। यानी उन जी आख़िरी दौर में ॾाढी धूमधाम सां शादी थी हुई, जिन जो को मिसाल नथो ॾेई सघिजे। ग़ालिब ऐं ज़ौक़ नाले शाइर सिहरो यानी ॾिख जे वक़्तु ॻाइण वारा गीत लिखंदा आहिनि, जंहिं में बैतबाज़ी ज़रिए इशारनि में हिक ॿिए जी चङी पचर कई वेंदी हुई। शमसुल उलेमा आज़ाद दिल्लीअ वारा पंहिंजे किताब आबे हयात में हिन ॻाल्हि जो बयानु लिखियो आहे। ॿई हिक ॿिए ते तंज़ी नमूने शेरनि मार्फत हमलावार थींदा हुआ, यानी ॻाल्हियुनि में शेर शाइरी में हिक ॿिए ते हमिलो कंदा हुआ। ग़ालिब लिखे थो, मूंखे उस्ताद ज़ौक़ सां को वेर नाहे,
पर हुन कविता जे पहिरें बंद यानी छंद में बेइज़त करण जोगी ॻाल्हि लिखी आहे सो मूं बि रुॻो वाराणी ॾिनी आहे। यानी हुन छंदनि जे मार्फत मूंखे मुंहिंजी बेइज़ती करण जी कोशिशि कई अथई त मां बि उनखे केवल प्रत्युत्तर ॾिनो आहे, उनखे केवल उल्टो जवाबु ॾिनो आहे, ॿियो कुझु कोन कयो आहे। एतिरो कुझु हो जो ज़ीनत ऐं ज़बान वक़्त जे अॻियां कंहिंजी हलंदी न हुई। गुलबानो जी ॻाल्हि सभ खां निराली हुई। हिन न्याणीअ सां ॾाढो बहादुर शाह जेतिरो बेइंतिहा प्यारु कंदो हो ओतिरो ज़ाल ज़ीनत ऐं पुट ज़वां वक़्त सां बि कोन कंदो हो। यानी हिन जे ॾाॾे जी हिन सां ॾाढी सार संभाल लहंदो ऐं हुन सां ॾाढो प्यारु कंदो, हुनजी ॾाढी सुठी तरह देखभाल कंदो, हिन जो ॾाॾे सां हुनजो वधीक दिलि लॻंदो हो। इन सां इहा अटकल लॻाए सघिजे थी त गुलबानो जो रहण सहण केतिरो न शानाइतो हूंदो। शाहूणो यानी शाही ऐं शानदार, शानाइतो यानी शानदार, शाही ऐं शानदार हूंदो हुनजो रहण सहण। गुल जा ॿिया बि भाउर भेनरूं हुआ पर ॾाॾे जो लाॾु पोटी ऐं उनजी माउ में जजो मानी घणो हो। यानी ॿिए बि भाउर भेनरूं हुअसि पर वधीक लाॾु उन पोटीअ सां ई हुअसि। अॻिरचे गुलबानो जी माउ कंजरी हुई, यानी जेका नाच ॻाइण वारी हुई, ऐं मिर्ज़ा दरा वक़्त बि हयात हूंदे ॿियनि ज़ालुनि खां वधीक कंजरी ज़ाल खे चाहींदो हो। यानी अहिड़ो कमु करण वारी सां बि हुनजो दिलि लॻल हो जो हुनखे वधीक प्यारु कंदो हो। जॾहिं हू गुज़ारे वियो, गुल 12 सालनि जी हुई। दहलीअ खां 6 मील ते हज़रत मखदूम नसीरुद्दीन चिराग जी दरगाह जे खंडहरनि में मिर्ज़ा दारा वक़्त खे पिणु दफ़न कयो वियो हो। महीने सिर महीने माउ धीअ क़ब्र खे ॾिसण वेंदियूं हुयूं। धीअ पुॼंदे ई क़ब्र सां चिंबड़ी पार कढी रोअंदी हुई। पार कढी रोअण यानी विलाप करणु रखंदी हुई। जेको हुनजो मौत जो दुखु थींदो आहे न, उनखे ॾाढो दुखु थींदो हुअसि, हिन करे विलाप कंदी हुई। चवंदी, अब्बा मूंखे बि पाण सां गॾु सुम्हारे वठि, तोखां सवाइ जी घबराईंदो आहे। गुलबानो 15 वरनि में पेर पातो जॾहिं त बालपण जा ज़िद जवानीअ खां जुदा थी विया ऐं खेचलूं यानी बालपण जूं जेकी चंचलताऊं हुअसि, खेचलूं विसरजी वयूं ऐं अंग बणियूं, यानी उहा थोरो विकृति चेंज थी वियसि, उहो थोरो दुराग्रह वारो व्यवहार करणु लॻी वई, वधीक वधी वई हुअसि। जो महल जो बार बि बानो सां हथ जोड़े पनाह घुरंदो, जेको हुन में हर महल जो जेको बार हो हुनखे हथ जोड़े हुन खां माफ़ी पियो घुरंदो हो। उहो एतिरो सभिनी खे तंग कंदी हुई। सोन जे साही छेज ते दुशालो पाए सुम्ही पई हूंदी हुई। संझा थी, ॾीओ ॿरियो ऐं बानो पहुती पलंग ते। उनजी माउ उनखे चवंदी हुअसि कि संझा जो जीअं ई ॾींहुं ॿरियो थियो ऐं असांजी लाडली पलंग पकिड़े करे वञी सुम्हे थी। माउ चवंदसि, ॾीए में वटि विधी लाडली सेज ते चढ़ी ऐं हूअ मुश्की कर भंगी यानी अंगड़ाई खणी करे ऐं उॿासियूं ॾींदी चवंदी हुअसि, अंगड़ियूं वठी मथे जा बिखरियल गेसूं सहेड़े चवंदी, उनजा जेके अंगड़ाई वठी करे पंहिंजी माउ खे जेके वार उनजा हिन जा गुलबानो जा खुलियल हूंदा उन्हनि खे पंहिंजे गेसुनि खे संभालींदी सवेड़ींदी चवंदी हुअसि, चङो अम्मी तोखे छा, सुम्हंदी आहियां, वक़्तु विञाईंदी आहियां, तुंहिंजो छा खणंदी आहियां, तूं अजायो अंगड़नि ते सुम्ही थी, यानी तूं अजायो अननेसेसरी एतिरो चई थी, तुंहिंजो कुझु कोन्हे, सॼो वक़्तु मुंहिंजो थो बर्बादु थिए। माउ चवंदसि, बानो मां ॿियाई नथी कयां, यानी मूंखे कोई भेदभाव कोन्हे, शौक़ सां आराम कर, धणी हमेशह सुख सुम्हणु नसीब में ॾेई। मां त इहो चवंदी आहियां त घणो सुम्हणु माण्हूअ खे बीमार कंदो आहे। तूं संझा थींदे ई सुम्हंदी आहीं त
त सवेर उथंदी बि कर, पर तुंहिंजो ही हाल आहे त 10 वॼी वेंदा आहिनि, घर मथां उस पखिड़िजी वेंदी आहे ऐं बानियूं बव जे करे सुस पुस खां बि छिड़कंदियूं आहिनि। यानी जेके हुनजी दासियूं अथसि न, उहे ॻाल्हाइण खां बि छिड़कंदियूं आहिनि कि हिन गुलबानो जी निंड फिटी वेंदी करे, इन करे सुस पुस धीरे धीरे करे ॻाल्हाईंदियूं आहिनि, मतां बानो जी अखि पटिजी न पवे। अहिड़ो बि कहिड़ो सुम्हणु, इंसान खे कुझु घर जो कमु कार बि ॾिसणु सिखणु खपे। ख़ुदा बुरी नज़र खां बचाए, तूं जवान आहीं, पराए घर बि वञिणो अथई। खसलत इहा ई रही त साहुरे घर कीअं रही सघंदीअं। खसलत यानी आदत। अगरि माउ चएसि थी अगरि अहिड़ी आदत रही त साहुरे घर कीअं रहंदीअं। माउ जी नसीहत ॿुधी बिगड़जंदी बानो ऐं चवंदसि तोखे ॿियो कुझु सुझंदो बि कोन्हे, बसि इन्हनि ॻाल्हियुनि खां सवाइ। पंहिंजी माउ खे चए थी तोखे त ॿियो कुझु सूझे ई कोन थो इन्हनि ॻाल्हियुनि खां सवाइ, मूं सां ॻाल्हाईंदी न कर। मां तो लाइ हाणे ॿाहिरि थी वई आहियां, ईअं थो लॻे मां तुंहिंजे लाइ हाणे ॿाहिरि थी वई हुजां, त चिटीअ तरह ॿुधाइजि, ॾाॾे साईंअ वटि वञी रहंदसि। चएसि थी साफ़ साफ़ ॿुधाए छॾिजां, अगरि मां तुंहिंजे लाइ ॿाहिरि आहियां त मां ॾाॾे साईं वटि वञी रहंदसि। साॻे वक़्त जी ॻाल्हि आहे, खिरज जे सुल्तान जो शहज़ादो मिर्ज़ा दावर शिको गुलबानो वटि अचणु वञणु लॻो। कोट में यानी हुते किले में पाण में पर्दे जो रिवाज़ कोन हो, पाण में कोई शर्म पर्दो न कंदा हुआ। शाही ख़ानदान जा माण्हू पाण में हिजाब न कंदा हुआ, यानी शर्म या पर्दो न कंदा हुआ। तंहिं सबबि बिना रोक टोक मिर्ज़ा दावर जो अचणु वञणु थींदो हो। पहिरियों त गुलबानो जी भेण ऐं भाउर हुआ, पहिरियों रिश्तो हिननि जो इहो हो। चाचे बाबे जा 2 ॿार सम्झिया वेंदा हुआ, पर पोइ प्यारु पैदा कयो ॿियो हिकु रिश्तो। लेखक चए थो पहिरीं हिकु रिश्तो, लेकिन जॾहिं हुननि में प्यार थो पैदा थिए त हिकु ॿियो नयो रिश्तो थो जनम वठे। मिर्ज़ा गुलबानो खे कुझु ॿियो भाईंदो हो ऐं हू पिणु दावर खे ॿाहिरें रिश्ते खां सवाइ यानी भाउ भेण जे रिश्ते खां सवाइ कंहिं ॿी नज़र सां बि पसींदी हुई, यानी ॾिसंदी हुई। सुबुह सवेरे ई हिकु ॾींहुं दावर गुलबानो वटि आयो। ॾिठाई त गुलाब जे गुल विछल सोनहरे शाही सेज ते डिघेरा पेर करे दुनिया जहान खां अणॼाण कारो दुशालो पाए सुम्ही पई आहे। वात टिड़ियल हुअसि, मथो बांह ते रखियलु हुअसि, विहाणो पासीरे में पियो हुअसि। ॿ ॿाहिनियूं मक्खियूं उॾाइनि पियूं, यानी उनजी जेकी 2 दासियूं हुयूं उहे उनखे हवा करे उनजूं मक्खियूं पियूं उॾाइनि। दावर बानो जी माउ वटि वेही ॻाल्हियूं करणु लॻो ऐं टेड़ी अख सां बेसुध पेई बानो खे तकींदो रहियो। नेठि रहियो न वियसि त चयईंसि, चाची ईअं त केतिरो चढ़ी वियो आहे, तंहिंखां पोइ बि बानो सुतल आहे। ॿिपहरी अची पहुती आहे, यानी दोपहरी अची वई आहे, हाणे त जगाइणु खपे। चाचीअ वराए चयसि, पुट बानो जे स्वभाव त तोखे ॼाण आहे, बानो जी स्वभाव जी त तोखे ॼाण आहे, मजाल कंहिंजी जो खेसि वठी जाॻाएसि, तूफ़ान उथाए छॾींदी। दावर चयो, ॾिसो आऊं थो जाॻायांसि, ॾिसां त छा थी करे, दावर चए थो ॾिसां मूंखे छा थी करे। चाची खिली चयसि, उथारीसि, भले उथारीसि, तोखे बि कुझु न चवंदी न पुछंदी, छो त तुंहिंजो लिहाज़ कंदी आहे। दावर वञी पेरनि जी तिरीअ में किचकिचाई कयईंसि। बानो करे भॼी पेर पासीरा करिया, गुदगुदी थींदे हुन पंहिंजा पेर पासीरा कया ऐं ओचितो अखियूं पटे कावड़े में पेरनि ॾांहुं ॾिठो। हुन बायो त कंहिं
बानीअ जी शरारत आहे, हुन सम्झो त कंहिं दासीअ इहा शरारत कई आहे जंहिंखे बेअदबीअ जो दंड ॾियणु खपे। जेका हुन असभ्यता कई आहे मूंसां गॾु उनखे हुन दंड ॾियणु खपे, हुन ईअं सोचियो। पर जॾहिं हिकु अहिड़े शख़्स खे साम्हूं बीठल ॾिठई जंहिंजे सिक जी सलाह हीअं में पिया हूंगारनि त हया बि विचां दुशाले सां मुंहुं ॾके वरितई। सिक जा सलाह यानी जेके हुनजे प्यार जे हुनजे मन में जेके प्यार जा अंकुर फुटी रहिया हुआ उहा अंदरां ई अंदरां गुनगुनाइण लॻी ऐं लॼ शर्म में हुन पंहिंजो मुंहुं ॾके छॾियो ऐं घबराए करे उथी वेठी। दावर जॾहिं होश उड़ाइण वारो ही नज़ारो दिलि ॿधी ॾिठो त ॿोक करे चयो, ज़ोर सां आवाज़ करे चयो, वठि चाची। बानो खे मुंहुं उथारे छॾियो। पाण में प्यार पहुतनि पर्वत ते। जॾहिं सिक जा सलाह फुटण लॻा, ॿिराए निंड फिटाइण लॻी त माणस खे शक वेठो। जॾहिं दावर जो विछोड़ो हिनजी निंड विंड हराम थी हुई, जेका हेॾा सुम्हण वारो ॿारु निंड न सुम्हंदो, त हुनजी माउ खे शक थियो। हुन दावर शिको जो कोट में अचणु बंदि कराए छॾियो। हुन दावर जो पंहिंजे किले में अचण ई बंदि कराए छॾियईं। हाणे ॾिसो बानो जो ही चहचिटो, हाणे बानो जो हाल ॾिसो। हज़रत चिराग दहलीअ जी दरगाह, नज़ारो दहली जी दरगाह जो आहे। चङे भले मुहांडे वारी ज़ाइफ़ा फाटल खतो पाए राति जे वॻड़े में हाय घोड़ा पई करे। खतो यानी थुलो मोटो कंबल पालतसि। राति जो वक़्तो सियारे जी मुंद, मथां पाणी ज़ार सियारे जो ॾींहुं ऐं मथां पाणी पियो टपके। हवा जे तेजूं झूठ सां मींहं जो वसी वारो वधी उते वञी पिए पियो जिते ज़ाइफ़ा जो हंधि हो। हवा जे करे जेको मींहुं वसे पियो उन जा मींहं जा फुड़ा हवा सां उते वञी पए पियो जिते हुन जो बिस्तरो विछियल हो, जिते हंधि विछाए करे सुम्ही पई हुई। माई सख़्तु बीमार हुई। पसरीअ जो सूरु यानी पसरियुनि में सूरु हुअसि। बुखार ऐं तकलीफ़ में हेकली पई तड़फ़े। बुखार ऐं हिन में तड़फ़ी पई। अहिड़ी हालत में सॾु ॾिनई, गुलबदन किथे वञी मरियम हुई। तड़ तकड़ में आऊं ऐं दुशालो पाए मुंहुं ते चयसि थी कि अचु ऐं मूंखे दुशालो पाए। ॾिस वस कारो पियो अंदरि अचे, ही बौछारूं अंदरि पियूं अचनि। लॼ लाहे रोशन तूं ई खणी अचु। गुलबदन गुम थी वेई केॾांहुं अलाए। मुंहिंजो बसां सिगरी यानी मुंहिंजी अंगीठी आणे, उनखे चिलाए पई कि अंगीठी अॻियां आणे रख, मूंखे सी पियो पए। पसरी त तेल मैट ऐं मुंहिंजी पसरियुनि में तेल मैट। अरे सूर सां साहु मुंझंदो वञे, उनजो सूर सां साहु मुंझंदो पियो वञे। इन करे उहा गुलबदन खे आवाज़ पई ॾे। हिन सॾ ते वटिसि जॾहिं को बि कोन आयो त हुन मुंहं तां कंबल पासीरो करे चौगिर्द ॾिठो। जॾहिं हुनजे आवाज़ ते केरु न आयो त हुन पंहिंजो कंबल हटाए करे पासीरो ॾिठई। ऊंदाहे विरांडे में खसीस हंध ते वेगाणी पई हुई। उहा अकेली एकांकी हंध ते अकेली पई हुई। तुच्छ खसीस मानी तुच्छ हंध ते पई हुई। चौ तरफ़ गुप ऊंदहि मींहुं वसी रहियो हो। विझ चमके पई जॾहिं त हिकु सफ़ेद क़ब्र जी झलक ॾिए पई ऐं उनजो जेका उनजे बाबे जी हुई। बिजली चमके पई, बिजली चमकण सां हुनखे हिकु सफ़ेद क़ब्र जी झलक बि ॾिसिजी आई जेका हुनजे बाबे जी हुई। हीउ चहचिटो ॾिसी हुन ज़ाइफ़ा ॿोक फाड़ियो ऐं चयो, हुन ज़ोर सां चयो, बाबा मां तुंहिंजी गुलबानो आहियां, उथो, मूंखे तप चढ़े थो, पसरीअ में ज़ोर जो सूरु थी रहियो आहे, मुंहुं सां सी विड़ी रहियो आहे। हिन फाटल खते खां सवाइ पाइण विछाइण लाइ कुझु बि न आहे मूं वटि। अमड़ मुंहिंजी मूं सां विछड़जी वई आहे। मां
महलनि मां ललाई वई आहियां। बाबा, पाण सां गॾु मूंखे बि क़बर में सुम्हारे वठि। मूंखे डपु थिए थो। कफ़न सां मुंहुं ढकियो ऐं मुंहुं ॾे तकियो। चयसि, क़बर मां उथी करे मुंहिंजी तरफ़ तव्हां ध्यानु ॾियो। टियों ॾींहं खां कुझु बि वरतायो न आहे, यानी कुझु बि खाधो न आहे। बदन में आली मिटीअ जा भितर चुभनि था। मथे हेठां सिरोटो रखी सुम्ही पई आहियां। केतिरा बुरा ॾींहं अची विया। या त हुनजी सोने जे हुननि ते सुम्हंदी हुई, हेतिरा हू कंदी हुई ऐश। मुंहिंजी शाही सेज केॾांहुं वई? दुशालो केरु खणी वियो? पलंग किथे आहे? बाबा, बाबा, उथो, उथो बि, केसीं ताईं सुम्हंदा? घोड़ा ॾे सुर, उफ़, साहु कीअं खणां? चवंदे चवंदे बेसुर्त थी वेई ऐं हुन ॾिठो त गुज़ारे वेई आहे ऐं संदसि अबो दारा वक़्त खेसि क़बर में हेठि लाहे थो। रुअंदे रुअंदे चवे थी, इलाही आहे वेचारीअ जी मिटीअ जी शाही सेज, इहा ई आहे। चए थी कि इहा ई आहे। जॾहिं गुलबानो मरी थी वञे त हुनजे चवनि था कि इहा ई आहे वेचारीअ जी मिटीअ जी शाही सेज। अखि पटिजी वियसि ऐं वेचारी बानो खुड़ियूं महटण लॻी। खुड़ियूं यानी अहिड़ियूं मेटण लॻी। चालाण जे वक़्तु मथे ते हो ऐं हूअ चवंदी हुई, हाणे साहिब आउं मरां थी। केरु मुंहिंजी निड़ीअ में शरबत विझंदो? केरु मूंखे मुंहिंजे मौत जे वक़्तु क़ुरान शरीफ़ जो भाङो पढ़ी ॿुधाईंदो? केरु पंहिंजे हंज में मुंहिंजो मथो रखंदो? अलाह, तो सवाइ मुंहिंजो को धणी साईं नाहे। तूं हिकु आहीं। तुंहिंजो पीर हज़रत मोहम्मद साहिब ई तुंहिंजो संगी ऐं सरपरस्त आहे ऐं हीअ चिराग पीर पाड़ेसर आहे। शहज़ादी गुज़ारे वेई। ॿिए ॾींहुं ग़रीबनि जे क़ब्रस्तान में पूरी वेई। सा ई उन जी हमेशह लाइ शाही सेज हुई, जंहिंमें हूअ क़यामत ताईं सुम्हंदी। गुलबानो कहाणीअ जो हिते समाप्ति।